नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। अवांखे न्यूज़ सैदाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त सिंधी अदबी संघर्ष शाख स्टेशन पलेजाणी तरफ़ां सिंधी ॿोली जे नाम्यार शाइर अदीब ऐं सिंधी अदबी संगत ज़ुले मटियार जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी जे जनम ॾींहं ते साण रियाण मचाई वई, जंहिंमें शाइरनि अदीबनि ऐं शाइरीन भरपूर शिरकत कई। उन मौके ते ॻाल्हाईंदे नाले वारे शाइर खमीसो खानोटी चयो त उदास सोलंकी हिकु मेहनती असूलपंद इंसान ऐं मुतहरक अदबी कारकुन आहे। नई टई जे बहितरीन शाइर एहसास मीरल सहतो चयो त उदास पंहिंजे हाल में मौलाई ज़रूर आहे, पर हू पंहिंजे ख्वाबान ऐं आदर्श में अमीर शख्स आहे। हू सचो वफ़ादार हिकु सुलझियल सरजणहार आहे। शाद छुटो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे चयो त उदास असांजो सीनियर दोस्त आहे जेको सदाईं उत्साह ईंदड़ रहियो आहे। संगत पलेजाणी जे सेक्रेटरी सईद इमदाद अली शाह बुखारी चयो त उदास सोलंकी अदबी संगत जो सरगर्म ज़ुले राब्ता सेक्रेटरी आहे। हिन हर जाइ ते पंहिंजे सलाहियतनि जो भरपूर मुज़ाहिरो कयो आहे। धनी बख्शियाल चयो त उदास पंहिंजे दोस्तनि में बहितरीन प्लानिंग जे करे बि मशहूर आहे। हू हिकु संजीदा इंसान आहे, सुठो तख़लीक़कार पिण आहे। नवाज़ अली बाटी चयो त उदास असांजो पुराणो दोस्त साथी, हिन इलाइक़े जे इल्मी अदबी सकाफ़ती समाजी सरगर्म जो अॻुवान रहियो आहे। मोहम्मद हशम बाटी चयो त उदास त न फ़क़्त हिकु भलोड़ शाइर आहे, पर हू हिकु मेहनती क़ाबिल उस्ताद ऐं बहितरीन स्टेज कंपियर पिण आहे। उन मौके ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदे सिंध अदबी संगत ज़ुले मटियारी जे राब्ता सेक्रेटरी उदास सोलंकी चयो त हूं त कुझु बि न आहियां, पर जे कुझु आहियां त पंहिंजे दोस्त सिंधी अदबी संगत जे करे आहियां। संद मोहबतनि लाइ संद थुराइतो आहियां। उन मौके ते शाइरनि अदीब दोस्तनि उदास सोलंकी अजरकनि ऐं गुलनि जा हार पराया, सालगिरह जो केक पिण काटियो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।